बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अचो त वीचार में मां आहियां अवां जो मेज़बान जावेद उस्मान बिजरानी। असां सां शरीक गुफ्तगू आहिनि नुसरत हुसैन मीरानी। जी नाज़रीन, अवां खे बख़ूबी आगाह आहे त करमपुर भरिसां ॻोठ सोनो जाफ़री में जेको नापरकोट थाणे जी हद में आहे, हिते मीरानी ऐं जाफ़री बिरादरनि में हिकिड़ो ज़मीनी मसइलो हलंदड़ आहे। इन हवाले सां असां जेका साईं नुसरत हुसैन मीरानी खां टाइम वरितो आहे ऐं उन खां असां आगाही वठंदासीं त हक़ीक़त में इहा ज़मीन कंहिंजी आहे ऐं उहा ज़मीन कंहिंखे विकिरो कई वई आहे ऐं इहा ज़मीन कॾहिं विकिरो कई वई आहे। ऐं जेको जाफ़री बिरादरी मथां जेको आहे त बदस्तूर मस्मात कश्मीरां इहा इल्ज़ाम लॻाए पई त इहा ज़मीन मुंहिंजी आहे ऐं उन ते कॾहिं केस बि करे थी कूड़ा, कॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ु एहतिजाज बि करे थी ऐं कॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे कंप्लेनूं बि करे थी। हिन वक़्तु जेको असां सां गॾु वेठल आहे नुसरत हुसैन मीरानी, उहो मस्मात कश्मीरां जो भाउ आहे। असां हिन ज़मीनी मसइले जे हवाले सां नुसरत हुसैन मीरानी खां तफ़सीली आगाही वठंदासीं। सलाम साईं। साईं, अव्हांजो पूरो नालो ऐं इन असांखे मसइले जे जेको आहे मुतलिक़ माना पूरो आगाह कजो त इहा ज़मीन केतिरी हुई, तव्हां कंहिंखे ॾिनी हुई, पैसा तव्हां वरिता आहिनि न वरिता आहिनि, इन हवाले सां असांखे तफ़सीली आगाह कंदा। ठीक साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम साईं। इहा साईं पूरी डिटेल इहा आहे जो मां जे नाले ज़मीन हुई नुसरत हुसैन बशीर गांधी नाले। इहा 2001 जी ॻाल्हि आहे। मुंहिंजो वालिद साहब बि हुयो। मां वालिद साहब खां पुछियो त बाबा इहा ज़मीन मुंहिंजे नाले आहे, मुंहिंजो खातो आहे, मां विकिणा वठे त अवल तूं न त मां ॾियां। पाड़े जा जाफ़री आहिनि, असांजा ग़रीब आहिनि, मिसकिन आहिनि, शरीफ़ आहिनि, उहे मूंखे घुरनि था। हुन चयो तूं भली पंहिंजी रज़ा ख़ुशी सां ॾेई छॾ। उन खां पोइ मां 494 नंबर हज़ार ख़ान पुट सोने ख़ान खे ॾिनी। उन खां पोइ दंग कढी 494 जा ॾिना। उन खां पोइ 6-7 साल उहा हुन ज़मीन कब्ज़ो बि ॾिनोमांसि, हर शइ ॾिनोमांसि। खाते ते थोरो घणो मसइलो सिविलिन बिविलिन जो उनजे करे डर हुई। वरी 2008-9 में 495 वरी मां विकिरो। वरी बि मां पीउ खां पुछियो त बाबा इहा ज़मीन हिकिड़ो नंबर अञा रहियल आहे, मां तूं जले बि अॻु में तूं पीउ आहे, जेकॾहिं न त मां हज़ार ख़ान खे ॾियां। हुन चयो तूं भली ॾे। उहो 495 ज़मीन जेको नंबर आहे उहो बि मां हज़ार ख़ान खे विकिरो करे ॾिनो। बि मुंहिंजो वालिद साहब मां हिकिड़ो ख़ानकी हिकिड़ो अंदाज़े ते वेसुओ बि हेॾे आहे या होॾे आहे, उहो असां हिननि खे दंग कढी ॾिनोसीं 2001 में। दंग कढी ॾिनोसीं। यकी खाईंदा आया। कुझु मुंहिंजे वालिद साहब खे 2 शादियूं आहिनि। पाण सखर रहंदो, असां वॾी घरारी में हुओसीं, नंढी घरारी में अब्दुला जान ऐं कश्मीरा बसि। असांजो पीउ जो असां पीउ खे चयोसीं बा तूं नंढे लाइ हुन पुट जे नाले अब्दुला जान जे नाले ज़मीन कंदो तो अची, असांखे जीअरे वेरा ॾे, सुभाणे वरी विढ़ंदासीं। हुन चयो मां तव्हांखे न ॾींदुसि। उन ते असां पीउ पुट हिकु ॿिनि ते सिविलिन में बि पियासीं, केस हलंदा आया, झगड़ो थींदो आयो। हज़ार ख़ान मुंहिंजे साड़ जे करे हिननि ते बि एफआईआर कयूं हज़ार ख़ान वारनि ते। मां जाथे काथे डॉक्टर साहब वटि मीर हज़ार ख़ान मरहूम जीअरो वाला जन नसीब करे उन जे बंगले ते इहो सौदो थियो मुंहिंजो। उन ते हिननि मूंखे पैसा ॾींदा हुआ, थोरो घणो 5-7 लख रुपया हिननि ॾे रहियल हुया। साईं रखियो साहब DIG थी आयो लाड़काणे। जाफ़री विया, उते मुंहिंजे पीउ हुननि खे घुरायो। जाफ़री साईं रखे साहब चयो बाबा तुंहिंजे पीउ ॾिनी आहे, तूं गॾु हुई। हाणे जाफ़रिन सां तव्हां कयो ॻाल्हि हुजे, जाफ़री कूड़ा थियनि त जाफ़री ज़मीन छॾींदा। जे तुंहिंजो पुटु उन्हनि खे ॾिनी आहे, सरेआम खातो रिकार्ड हर शइ आहे। हुन चयो मां फ़ैसिलो न कंदुमि। उन खां पोइ 13 में असांजो वालिद साहब गुज़ारियो। उन खां पोइ 13 में वरी अब्दुला असां हिननि जे मथो हर भर कूड़ी एफआईआर कराई शार्क जे नाले सां। शार्क जे नाले सां एफआईआर कराई। 14 में आहे या 15 में आहे। सिधो साईं रखे साहब ॾे वियासीं असां। साईं रखे साहब चयो बाबा जाफ़री बि शरीफ़ आहिनि, मुतबरनि, तव्हां बि मुंहिंजा अज़ीज़ हो, तव्हां हिननि सां ॻाल्हि कयो। आख़िर केतिरो विढ़ंदो, विड़ी हुई ॻाल्हि। मां साईं मां करण लाइ तयारु आहे भाउ अब्दुला जान सां। उन खां पोइ चई काथे कंदो त अब्दुला जान चयो त बाबा मां डॉक्टर साहब वटि कंदुमि। चई हाणे तूं ईअं कर, तूं खातो ॾे अब्दुला जान खे। विच में मां आहियां। जे अब्दुला जान सचो थियो त खातो उन जो, जे अब्दुला जान कूड़ो थियो त खातो मोटाए हज़ार ख़ान खे ॾींदो। उन ते साईं मां चयो ठीकु आहे। हाणे साहब DIG हिकु अज़ीज़ ॿियो DIG, उन जे चवण ते साईं मां खातो अब्दुला जान वटि अमानत कयो। तारीख़ वरितीसीं। अमीर मुतबर नसीर ख़ान साहब जो भाउ बि आयो, हू धुर न आयो, अब्दुला जान न आयो। उन खां पोइ जे हलंदे साईं हो कूड़ियूं एफआईआर कनि। वरी अब्दुला जान अहिड़ो कमु कयो, ट्रिक ठाहे ठोके भेण खे खातो ॾिनई त हाणे मां तूं ज़ैफ़ आहीं, तुंहिंजी हर को ॿुधंदो, हाणे तूं मूंखां खातो वठि।
हुन ठोके पटीशन दाख़िल कई तो मुंहिंजी जाफ़री 2016 कोटी ज़मीन खाइनि था। उन ते जज साहब मूंखे घुरायो, मां चयोसि इहे 16 कोठी नथा खाइनि, इहे 2001 को वठी हिननि खे वेकिरो थियल आहे 494 495 नंबर। जाफ़री अॼु तोणी 100 माण्हू क़ुर खणंदो, न कंहिंजो वेसुओ खाइनि था, न कंहिंजे वेसुओ ते को कब्ज़ो बि कनि था। जाफ़री शरीफ़ आहिनि, उन जे करे इहो कोई बि मसइलो कोन्हे। उन ते सही झगड़ंदो असांजी भेण नाजाइज़ी करे ते मां ते चढ़ाई करे 2 माण्हू वठी आई मुंहिंजे घर ते, मूं ते हमिलो कई। हुनजो मक़सदु हो त हे मरदो त जाफ़र ॾो को गवाही न ॾींदो। उहे माण्हू भॼायासीं। वरी उन खां पोइ साईं 4 क़ौम 2 शर 2 मीराणी 1 चांडियो वठी आया। 2 शर जा मियां जो ॻोठ जा, 2 मीराणी जा शाही जा, चांडियो शिकारपुर जो रज़ाक नालो अथसि। इहे वठी उन्हनि खे 7 लख रुपया बासे मुसाफ़िर खाने में अची रहिया। मुसाफ़िर खाने में कंहिं बि चांडे साहब खे ॾसियो त इहे दुश्मन अलाए कंहिं जा आहिनि, तव्हां अचो पकड़ो। चांडे साहब जो छापो हयो त 4 ऐं 5 ई माण्हू वठनि। उन्हनि को वीडियो कयईं, बाक़ाइदे रिकॉर्ड पुछियईं। उन्हनि इहो चयो त अब्दुल्ला जान असांखे 7 लख रुपया ॾियणा कया आहिनि, उन में $1 लख असांखे बयानु ॾिनो अथई। असां नुसरत हुसैन जो घर बि ॾेखारे आयो आहे। उन ते हे घर अथसि, सुभाणे 29 तारीख़ हाज़िरी अथसि, तव्हां रस्ते में मारियोसि। कुदरती मां से सखर में 1 ॾींहुं अॻु में 28 तारीख़ मां चयो अॼु थकल आहे, सिविल जो केस आहे, छा थींदो, सुभाणे नथो वञा। हयाती त साईं रब जे हथां आहे, इंसान त कुझु बि नथो करे सघे। उन खां पोइ मां वयुसि, न वयुसि 29 तारीख़, हिननि जो मौक़ो न मिलियो। इहो कुदरती पकड़िजी पिया। मूंखे चांडे साहब फ़ोन कई त हे मसइलो आहे, तुंहिंजा कातिल पकड़िया आहिनि, तूं अचु। हेॾे साईं सदूजा हिननि जो हले पियो ऑपरेशन। चांडे साहब होॾे हलियो वियो साईं, पियो जेको मुस्मात कश्मीरा माण्हू बि शायदि अथसि। उन चयो त 20 लख रुपया मुंहिंजे रूबरू इहे डन थिया ASP फारूक अमजद वटा, जेके माण्हू छॾे ॾिनई। उन खां पोइ मां पटीशन विधी, मूंखे FIR बि आहे, पर उहो पैसे वारी पार्टी आहे, पुलिस खे पैसा ॾिए थी, हे हो करे थी, हरू भरू। असां ग़रीब अलाह जो नालो, अॼु जंहिंजो अलाह जो नालो आहे उहो पोइते आहे, जेको पैसा ॾिए थो उहो अॻिते आहे। पुलिस जेके 5 रुपया वठे थी, ग़रीब जी ॿुधे ई कोन थी। उन खां पोइ वरी साईं हरू भरू नाजाइज़ी हिननि ते केस DSP साहब घुरायो। मां DSP साहब हज़ार ख़ान जाफ़री सां गॾु वियुमि। उते मां हिनखे कूड़ो कयो, चईंदे हे 15-10 जरे मुंहिंजी वधीक था खाइनि। मां DSP खे चयो साईं हे वधीक नथा खाइनि, हिननि खे ख़ानगी विरासत थियल आहे, हिननि खे खातो ॾियनि। मां ज़ामिना जाफ़री जो हिननि खे खातो ॾियनि, दंग मां बि कढाए ॾियां। जेकॾहिं जाफ़री जिरेब खाइनि था, अधु जिरेब खाइनि था, वेसुओ खाइनि था, जेको हिननि जो बीठो मां विराए ॾींदुमि। बकाया 72 जिरेब हिते आहे, उन जो बि असांजो हले थो। फॾो ॾचो ज़मीन घराबाद कईसीं। गुलाम अली बिरोई हुननि खां 2 रुपया वठी हुननि खे चई तव्हां ज़मीन कायो। जाफ़रनि ते हरू भरू कूड़ो हेठीसीं, गुलाम अली बिरोई बि करे छॾियो। इन्हनि हज़ार खाना रखंदी त भतो वठंदा, ॿियो त कूड़ो केस नथो ठहे न, पोइ भते जी अॼु देरि नथा कनि त ATC में पियो लोड़ींदो। उन ते साईं उहो उते थियो मसइलो। उन खां बाद में वरी साईं मूंखे घुरायो मुख़्तियारकार। मां मुख़्तियारकार खे बि चयुमि हाणे त बाबा हे ज़मीन हिन जी आहे, हिनखे विकिरो थियल आहे, न हे भतो वठंदा आहिनि, न हे का ॻाल्हि कंदा आहिनि, न हे किसो कंदा आहिनि। महिरबानी करे हिननि ते नाजाइज़ी असांजी भेण मुस्मात कश्मीरा अब्दुल्ला जान हिननि ते कूड़ा केस था कनि। हे हिकिड़ा शरीफ़ माण्हू। उन खां पोइ साईं इहा ख़बर पई मूंखे, असांजा छोकिरा बि 100 ॿिया ट्राए ते विया। वरी ॿुधोसीं टियों चोथों ॾींहुं कूड़ो ड्रामो ठाहे हज़ार ख़ान जे घर ते हिकिड़े वाह अचे थो, हुनजो पुल ते पी मोटी 11-12-1 जो टाइम हुयो। उन ते साईं वरी मोटी पाण ख़ैर करे पाण अची दमान करे रोड मिला कयईं त जाफ़री 25 मुड़ुस आया, 20-25 जेके असां ते ख़ैर कया अथनि। आख़िर साईं कूड़ थींदो आहे, सच थींदो आहे। उन खां पोइ हुननि जी इहा ॻाल्हि कूड़ी, असां ॿाहिरि चऊं था, हिन जो धंधो कूड़ा, जेके ॿाहिरि माराए थी त उहो ॿिए ते कहिड़ो रियाज़ कंदी। हाणे बि मूंखे इन में ख़तरो आहे, झट खां पोइ मूंखे को बि जानी माली को बि नुक़सानु थियो, कश्मीरा अब्दुल्ला जान ऐं शाहरुख कादरू वारा मां इन्हनि ॾो बाईंदुसि जो मां का बि ॻाल्हि मुंहिंजी हेठि मथे थी, जो अॻु में बि मूंखे 2-3 दफ़ा हमला थिया आहिनि। हाणे बि मां इहा ॻाल्हि कयां थो त मूंखे को बि नफ़ो नुक़सानु थियो त कश्मीरा अब्दुल्ला कादरू शाहरुख ज़िम्मेवार हूंदा। मूंखे तकलीफ़ आहे, हर बार मां अचां बि डिॼी थो, वञा बि डिॼी थो। मां ग़रीब आहियां, मूंखे एतिरी ताक़त कोन्हे जो मां हिननि खे ॾाढ करे ॿधायां। मां 20,000 पुलिस खे ॾेई हक़ जी फ़रियाद वठां त उहा बि पूरी था कनि। इहो ई मुंहिंजो रिकॉर्डिंग आहे, इहा ई मुंहिंजी ॻाल्हि आहे, मां इहो ई बयानु कयां। अच्छा, इहो त हाणे मतिलबु वाज़े कयो था त तव्हां 2001 में ऐं जेको आहे 2007-8 में 9 में तव्हां ज़मीन मतिलबु 2 हिसनि में जेको आहे हा बराबरि हुया न। हा,
ॿिनि हिसनि में तव्हां उनखे ॾिनी आहे ठीकु। जाफ़रनि खे उहो जेको 2001 गोड़ी खाइनि था या हुन ज़मीन खेड़नि था, जी, जी। इहा ज़मीन जाफ़रनि जी आहे। इहा दम तव्हांजी जेकी भेण मुस्मात कश्मीर आहे, जी, जी। उहो हिन ते हरूभरू माना कूड़ा केस करे थी ऐं कूड़ी दावा करे थी, इहो तव्हां थोरो वाज़े कजो आख़िर। इहो साईं बिल्कुलु मां हिननि खे 2001 में 2009 में ॿई जिरे बि हिननि खे मां ॾिना आहिनि, 494 495। उहे जेके बि मुस्मात कश्मीर हिननि ते कूड़ा केस करे थी ऐं जेके बि ॻाल्हियूं ड्रामा करे थी, फायर करे थी, रोड ब्लॉक करे थी, बिल्कुलु कूड़ा। असां 3 भाइर आहियूं, असांजी औलाद आहे, असांजा मिट आहिनि, उन्हनि खे ज़ाती ख़बर आहे। मां हेॾे 6 ते वियुसि, उते बि मूंखे ख़ुदि कश्मीरा ॿधायो, पर ख़ुदि मूंखे दिलि जो मसइलो, पुलिस जो हे मर्दो मूंखे छॾे आया HMB में, उते उहे सबूत मूं वटि आहिनि। तंहिंजे करे हे ड्रामा कंदी आहे, हर शइ कंदी आहे। ॿी भेण हिन जी किरी पई रक्षे में, उहा FIR असांजे मथां, उहा बि FIR आहे। उन खां पोइ हे FIR कंदे पैसा ॾेई देरि नथी करे। सॼा हिन जा ड्रामा आहिनि, कूड़ा। जाफ़री शरीफ़ माण्हू हरू भरू उन्हनि खे तंग थी करे, हुत घुराइण, SP वटि घुराइण, DSP वटि घुराइण, मुख़्तियार कारवाई। कोई जाफ़रनि जो ॾोह कोन्हे, न जाफ़रनि कब्ज़ो कयो आहे, न जाफ़रनि ॾाढ कयो आहे। जाफ़रनि खे पंहिंजो हक़ हिलाली ज़मीन ॾिनी आहे। जेके बि पैसा हुया, रहियल पैसा शाहज़ैन ख़ान को कुझु ॾेरायूं, बक़ाया पैसा रहियल साईं रखे असांखे मूंखे वठी ॾिना, उहा साईं रखे जी बि लिखत आहे। जी नाज़रीन, नुसरत हुसैन मीराणी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। नुसरत हुसैन मीराणी जो चवणु हो त जेकी इहा नापरकोट थाणे जे अंदरि गुट सोनो ख़ान जाफ़री भरिसां ज़मीन आहे, उहा मुंहिंजे नाले हुई, मुंहिंजे वालिद साहब मुंहिंजे नाले कई हुई। 2001 में जेको आहे मां उहा विकिणी, जाफ़री बिरादरी हज़ार ख़ान दुर खे ॾिनी। इहा ज़मीन उन्हनि खे विकिरो थियल आहे। मां उन खां पैसा बि वठी चुको आहियां, जेके मुंहिंजा पैसा रहियल हुया। आख़िरी उन साबिक़ DIG साईं रखियो मीराणी मुदाख़लत करे मूंखे पैसा वठाए ॾिना हुया। इहा अॻु ज़मीन जाफ़रनि जी हुई, उन्हनि जे कब्ज़े में उहे खाइनि पिया। हाणे बि उन्हनि जी ज़मीन आहे। उनजो वधीक चवणो त मुंहिंजी जेकी भेण मुस्मात कश्मीर आहे, उहो हरू जेको आहे त इन ज़मीन ते दावेदार बणिजे थी ऐं जाफ़री बिरादरी खे तंग थी करे उन्हनि मथां जेको आहे त कूड़ा केस करे थी। ऐं हुनजो चवणो त मां इहा शइ वाज़े करणु चाहियां थो उन वस वारनि खे त मुस्मात कश्मीर जिते बि इन जाफ़री बिरादरी मथां ज़मीन जे हवाले सां का बि दावा करे त उन दावा खे कूड़ो सम्झियो वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़।